जी असांजो मुतालबो आहे ते अहमद अली लिगारी ऐं गुलाम हुसैन ये सभु असांखे ड्रेजाइनि था, धमकाइनि था ऐं चवनि था निकिरो ॿाहिरि। हाणे रोज़ु केॾी महिल ख़ुदाबाद जी पुलिस वठियो था अचनि, केॾी महिल भानर जी पुलिस वठियो था अचनि, केॾी महिल गुंडा वठियो था अचनि ऐं चवनि था निकिरो जल्दी, तव्हांजी ज़मीन न आहे, मूं ख़रीद कई आहे, मुंहिंजी आहे ज़मीन, असांजी बाबे ॾाढे सुधी आहे, अलाए कॾहिं खां वठी असांजी आहे ऐं असां पंहिंजो घर उते लॻायो वेठा आहियूं। ज़मीन असांजी पोखी पई आहे, असां खयूं था। हाणे हे चए थो मुंहिंजी ज़मीन आहे, असां पंहिंजी ज़मीन कान ॾींदासीं। अगरि खपाई आहे मुंहिंजे वॾे ॾेर त उनजी ज़मीन ते बीहे ऐं जंहिं इनखे ॾिए थो ख़ुशी सां उनजी ज़मीन ते बि वञे, पर असां पंहिंजी ज़मीन कान ॾींदासीं, कॾहिं बि कान ॾींदासीं। ऐं असांखे धमकाए थो, ड्रेजाए थो ऐं गारी गलोच ऐं मारण जी धमकी ॾिए थो। ऐं असांखे अगरि का बि तकलीफ़ ऐं नुक़सानु थिए थो त उनजो ज़िम्मेदार अहमद अली गुलाम हुसैन आहे। मुंहिंजो भाउ आहे गुलाम हुसैन, मुंहिंजो हिसो नथो ॾिए, मां ग़रीब मिसकीन आहियां। मुंहिंजे मजीद अली खे मारियो अथनि, मुंहिंजे जाफ़र खे मारियो अथनि, मूंखे एॾो धक बनी खणी ऐं इहो जेको सलीम आहे इन मूंखे एॾो भेड़ी में भीतर आयो, मूं टे महीना मां पई हुअसि, अञा मूंसां हालत आहे। ऐं मां मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, मुंहिंजो हिसो ई भाउ मुंहिंजो खायो थो वञे। न का ज़ुल्म आहे छा आहे? इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। मां काॾे वञा, मां बीमार मरां थी साह में, मूंखे अटे जी लप खाइण लाइ कान्हे का। हे ज़ुल्म आहे जा मुंहिंजो भाउ आहे, असांजी केर ई नथो ॿुधे। कल्ह मां दां ॾेई आहियां सूबेदार वटि, सूबेदार आयो ई न, को हिनखे वठी कोन वियो। मां काॾे वञा, पुलिस ई नथी ॿुधे असांजी। मुंहिंजो नालो गुलज़ार लिगारी आहे। जीअं त गुलाम हुसैन लिगारी असांजो वॾो भाउ आहे। जीअं त असांजी ज़मीन आहे दे वाहोड़ में, उहा 70 जरेब खां 60 जरेब ताणी आहे ऐं उहा अहमद अली लिगारी चए थो त मां वरिती आहे ऐं बड़ा महिरबानी हू चए थो त निकिरी वञो ज़मीन मां। हाणे उन में कणिक पोखियल आहे ऐं सरियों पोखियल आहे, उहो ज़बरदस्ती ई कब्ज़ो करे असांखे पुलिस ऐं दादू जी पुलिस ऐं भाननि जी पुलिस चढ़ाव करे असां ते ज़ोर ज़बरदस्ती उथारण थो चाहे। बड़ा महिरबानी असांजी अपील आहे मुराद अली शाह खे असांजी मदद कई वञे ऐं भान थाणे SHO खे अपील आहे त असांजी मदद कनि।